जहर जिंदगिया। ओदा रबना अबाना केतरा चक्कर काटने केतरी वर्जिश कने यार जैसे तइन उठन मा वो हिकड़ो घरां बाहर नथो निकरे माउन जो टंगू बाहू नथो बना न मुखा बेड़ा कोन थे हा ओदा जेकर वाडे घर मा न निकरन पो छा कंदे पोए तू नंजे घर में घिरंदुस ओए हल भला हली उन जे घर में ता घरऊं इयो कम यार मलाए तो खत्म कर पोए हली घर ता सुमी पऊं। हा साईं तोखे त वडी तकड़ा हाने जेकर उन घर में घिड़ूं ए हु संभरा वेठा हो जन ओ त सुलाणी सेकाटे रखन न वो ते घर त्यार लगा वेठा हुंदई जो तो चारे तरफ बाह बरी पया उन्हन जा ब वेड़े ढगे जिया दोडा दर में हुंदा। गाल त बुध जदी या खबर भी अथई तो पोइ घर में घिरण जी सलाह मुखे किए थोड़ी हां तू मुझो सजण थी या दुश्मन बुधाए तो सही। मां तुझो सजण आया दा सजण जाई पुरान यार पर मुखे कोन तो लगे त तू मुझो को सजण हां सजण आया तडा तो तोसा गड बिठो आया न न गड नबी तू नबी मुसा गड भली तू वनी घर वनी वे जे कने न तोके कुट को मिले तो पो केर सारो दे घर वठी हलंदी यो मां आहे मां जो तोके सारो दे घर वठी हलंदो आ। अरे मुखे गाल त बुधाए तू मुखे इते सहारो देण लाए बिठोई या विणण लाए बिठोई हां ओदा यार आज मुंजो विणण दे मूड ठुप ना है हां बाकी तोके सहारो दिंदुस त पोइ मुखे भी अकेले कुट खाइण जो लाचार ना है हल त हाणे घर हलऊं हां जदे हाणे तुजो मूड थे त पोइ अची न सा विणंदासे भलाई बिन में थई। चाचा ही छा असांजे अचण खां पहिरीं चाह ठाहे पाण पी वे तूं सोट बाबो एड़ा मोकिया त ताड़ींदो आ सा हन निकरेव चाह हिता हाके पहिरियां तो बाहर जा हाल वाल त ॾियो। रेस गफार खाने ॻोठ में बाह भरियल आहे बाबा छोकिरी अगवा थी वई आहे। छोकरी कंहिंजी छोकरी उहा ई छोकिरी जंहिं तां मसलो हले पियो। चाचा या उहा छोकरी जंहिंसां ओठे पंहिंजे भाउ जी शादी कराई हाणे इहो मसलो हिते हल कोन थींदो हिक ॿिए जे नंगन में हथ विधा अथनि नंगन में हाणे हिते मुड़ुस मरंदा मुड़ुस। अलाह ख़ैर कंदो बाबा बाक़ी ॻाल्हि ॾाढी गरी आहे। रईस गफार खान जी ये किथे था ओठे वारा सठ सान हाय हाय सोचे हम त अब्बास की शादी वॾे धूमधाम सां कंदुसि यानी घुराईंदुसि सॼे राज खे दावतूं ॾींदुसि हिते त ॻाल्हि ई ॿी थी वई। हाणे दोहलन जी जाते बंदूकूं हलंदियूं बंदूकूं छोरो ख़ुशि त केॾो थो थिए ख़ैर घुर अब्बा ख़ैर घुर अलाह करे ख़ैर थिए। अधी हाणे ख़ैर ॾाढो ॾुखियो आहे। मां बाबा चङो मुड़ुस लॻो थो वते अचे त घर में वियारेसि मुफ़्त में काथे टंगू न भंजराए अचे। रईस जो हुकुम हूंदुसि त पोइ उहो घर किथे वेंदो वियो हूंदो कंहिं रईस जे कम सां। पुफी इन छोकिरीअ खे भला अॻुवा छो कयो अथनि अम्मा हीउ जेको मर्दनि जो झेड़ो थी पियो आहे न इन में छोकिरी आज़ार में अची पई आहे। पहिरीं इहो संगसी अब्बास लाइ वठो पिया पर अलाह साईं अलाह वॾो आहे उन असांजी जान छॾाई। मां जेकर मीरा सां मां शादी कयां त एतिरो ज़िदी न थिए हा। हिकिड़े तरफ़ रबन इन छोरी ते छितो लॻो पियो आहे ॿिए तरफ़ लुकमान वरी कमाल बस अलाह साईं असांजी इन छोरी मां जान छॾाई आहे। ॾिस त कहिड़ा खुलम थी मचाए रब बचायो आहे असांखे न त अलाए छा थिए हा। अधी तोखे इहा पूरी पक आहे त छोकर खे अगवा ओठे वारनि कयो आहे। अदा ॿियो केरु थी सघे थो छोकिरी भाउ वटि रही हुई उहो त गुम नथो करे सघेसि न। रईस छोकिरी खे मोटाए पोइ पाण अगवा कराए पंहिंजे पाण तां माण्हू त कोन खिलाईंदो न। रहिया रबनि वारा उहे बराबरि चरिया आहिनि पर दा हू अहिड़ी हरकत कोन कंदा इहो सिधो सौ ओठे वारनि जो कमु आहे। पुफी पोइ ओठे वारनि खे अञा ताईं रहिस छॾे ॾिनो आहे। ईअं पा झेड़ो थींदो वॾो झेड़ो थींदो वाह। रईस ईअं चुप करे कोन वेंदो पर पहिरीं छोरी खे त मोटाइनि न। अबा रबन उन न्याणीअ जो नसीब ई अहिड़ो हुयो ॿुधाए त इन में तूं ऐं असां छा था करे सघूं पुटु। अबा असां त पूरी कोशिश कई जेकॾहिं हुनजो नसीब हुजे हा त हुनजी शादी हिते ई थिया पर हुनजो नसीब ई न हो त असां छा कयूं। बुख ॾुखनि में ई सही पर हुननि ॾुखनि खां त बची पवे हा। न ॼाण मीरा जी ख़ुशियुनि खे कंहिंजी नज़र लॻी वई गुरबत जे हाल में बि ख़ुशि हूंदी हुई हिकु मोबाइल खे पंहिंजी समूरी काइनात सम्झंदी हुई
ऐं उन ई मोबाइल सां पंहिंजो दिलि विंदराईंदी। इहो ई त रोअण आया थी त आख़िर मीरा खे कहिड़े निभागे जी नज़र लॻी। वदा ॿुधो न अथई हू कलाम कंहिं त निभागे। असां बस बस अॼु मूंखे को बि कलाम कोन थो वणे। जेसि ताईं इहा ख़बर नथी पए त मीरा कहिड़े हाल में आहे, तेसि ताईं त मूंखे माने बि कान वणंदी। ओठो वॾो ॾाहिण थई बा, पंहिंजी ज़िद ऐं अना जे करे हुन न्याणीअ जी ज़िंदगी ज़हर करे छॾियाई। इन ॾियण खे हाणे मां ॾिसंदुसि। मां असांजो छा वियो परायनि दुश्मनियुनि सां? छाजी पराई दुश्मनी बाबा? मीरा सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो लॻे जंहिंजे करे तूं वञी ओठे वारनि खे डंडा हणंदे? बाबा मीरा मुंहिंजी साह जी रग आहे, रोज तंद आहे। मां मीरा खे ख़ैर नथो सम्झां। मीरा त मुंहिंजी रूह जी राणी आहे, राणी। ऐं मां उन्हनि जे करे कुझु बि करे सघां थो, कुझु बि। चाही क़ुरान पोइ हलंदा हली ओठे वारनि में विझो था टाकोड़ा, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। लुकमान, तू हींअर जे हींअर वरियाम वारनि जी तरफ़ निकिरी वञ। उन्हनि खे वञी सॼी हक़ीक़त खां आगाह कर। अॻिते छा करणो आहे उहे पाण सम्झी वेंदा। ऐं चइजांइ वरियाम खे दादा ओठे चयो आहे, हीउ वक़्तु न आहे घर में वेहण जो, हीउ वक़्तु दोस्ती निभाइण जो आहे। जी अदा, जेको तव्हांजो हुकुम। कुर्बान, तू निकिरी वञ सिकंदर तरफ़ ऐं उनखे वञी मुंहिंजा सलाम ॾे ऐं हक़ीक़त खां वञी आगाह करेसि। ऐं चइजांसि दादा चयो आहे त कमु थियण खां पहिरियां जेकॾहिं तूं घर में वेठो आहे त तुंहिंजी ज़िंदगी ते लानत आहे। ऐं हा, इहो बि चइजांसि त ॿीहर दोस्त सदाइण जी ज़रूरत बि न कजां। ठीकु आहे अदा, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त कुझु ॾींहं वरियाम सां मां हुजां। न लुकमान न, तूं सिर्फ़ु वरियाम खे न्यापो ॾेई वापसि ईंदे। उहो कमु वरियाम ई कंदो ऐं वापसि अची तोखे ॿिए कम लाइ वञिणो आहे। अदा, मूं लाइ छा हुकुम आहे? तूं उते राति रही करे सुबुह वापसि अची वञजां। उन खां पोइ छा करणो आहे तोखे पोइ ॿुधाईंदुसि। अदा, तोखे अकेले छॾण ते मुंहिंजी दिलि ई नथी चवे। मां त ईअं थो चवां त जेसि ताईं अदा कुर्बान न्यापो ॾेई नथो मोटे तेसि ताईं मां होॾां न वञा। लुकमान, तव्हां बेखौफ़ थी था निकिरी वञो, बाक़ी तव्हां घबरायो न। कंहिंखे ज़रूरत ई नाहे जो ओठे जे हूंदे ओठे जे घर तरफ़ कोई निगाह करे ॾिसे। कुर्बान, हाणे तूं हीअं कर, तूं निकिरी वञ, राति मां हिते आहियां। लुकमान सही थो चए, तूं निकिरी वञ। ठीकु आहे अदा, मां राति ताणी अची वेंदुसि। गुलाम, तूं हाणे घणो बदिलजी वियो आहीं, पहिरियां अहिड़ो न आहे। लाली, मां साॻियो ई आहियां, पर तूं हाणे पाण खे बदिलजण जी कोशिश कर। राति ॾींहुं अधीअ जी दुश्मन लॻी वेठी आहीं। हाणे त छोरी जा बुंट बि फटिजी विया, का हुनजी हाणे हिते हॾी बि न आणी दो। तुंहिंजो अंदर बि त तॾहिं ठरंदो न। मुंहिंजी मीरा सां अहिड़ी का बि दुश्मनी न आहे। जॾहिं अधीअ सां तुंहिंजी का बि दुश्मनी न आहे त पोइ एॾो साड़ छो थी करीं? साड़ इन जे करे आहे जो हू मुंहिंजी इज़त न कंदी आहे, तॾहिं मां हुन सां सड़ंदी आहियां। तुंहिंजो इहो साड़ ई तोखे माराईंदो। मूं तौबा कई साड़ करण खां तौबा। बसि तूं रुगो मूंखे न छिड़बू ॾेई न ॻाल्हाए। जेकॾहिं हाणे मीरा आई न, मां हुनखे पंहिंजी अखियुनि ते विहारींदसि। बसि न, इहो त मां बि ॾिसां थो त तुंहिंजो अधीअ जे लाइ केॾो हयां थो फाटे। कसम सां गुलाम,
हाणे मां मीरा जी लख इज़त कंदसि पर जेकॾहिं छोरी मोटी त हाँ छा चई मूं चयो अल्लाह ख़ैरन सां मीरा खे आणींदो अदी खेरन सां वापस ईंदी तू पाजी अखियुनि सां ॾिसजांइ इंशाअल्लाह अल्लाह कंदो खुदा कंदो तमाम जल्द ख़ैरन सां वापस मोटी ईंदी ही निभागा वरी किथां अची वियो छा पियो सोची लहट मोटरसाइकिल तां त तोखे दोल जियां वॼायूं पर औरतुनि खे अगवा करे वरी उन्हनि मथां हथ खणी तव्हां पाण खे असलो वरी मुड़ुस माण्हू था सम्झो अड़े तव्हांखे अञा जवाननि जा हथ लॻा ई न आहिनि अदार बना अॼु हिन खे जवाननि जा अहिड़ा हथ लॻंदा जो वरी कंहिं बि औरत ते हथ खणण जे लाइ सोचंदा बि कोन जे तव्हां पंहिंजो ख़ैर घुरो था मुंहिंजी वाट चढ़ियो न त भली बोली हाणे भोलियूं थियूं उठनि जा कद कछनि अदा ॾिसी छा थो कुटेसी दोल वांगुरु रईस कमाल खाना छोकरी ईअं गायब थी वई ॼणो ॼाई कोन हुई ख़बर ई कोन थी पवे हुनखे ज़मीन गिड़काए वई या आसमान खणी वियुसि खुद न कमु पको थियल आहे ऐं पोयां को सबूत बि कोन छॾियो अथनि सोचे सम्झे पोइ कमु कयो अथनि जॾहिं ओठे वारा घर विया हूंदा त दरवाज़ो त अंदरां बंदि हूंदो लॻे थो त दीवार टपी पोइ घर विया आहिनि छा गुलाम एॾो लापरवाहीअ सां सुतो पियो जो एॾो कमु थी वियो हुनखे ख़बर ई न पई जेकॾहिं इहो निभागो एतिरो ज़िम्मेवार हुजे हा त पाण लाइ एॾा मसला पैदा न करे हा पाण सां गॾु छोकिरी खे बाराह में विझी छॾियईं रईस नंढा ॿुधो न अथव लालच बुरी बला आहे हू लालची आहे हुनखे लालच मारायो आहे हिन वक़्त बि हू भेण जो सजण कोन्हे हू सिर्फ़ु निकाह टोड़ाइण थो चाहे त जीअं भेण खे ॿिए हंधि विकिणी सघां अधे वॾे हिकु लोफर जे करे ओठे वारनि सां फिट आहे पंहिंजी इज़त खे दाव ते लॻाए छॾियो अथई हाणे जेकॾहिं असां छोकिरी खे मोटाइण में नाकाम था वञूं पोइ सोच त असांजी केॾी बदनामी थींदी माण्हू छा चवंदा त रेस गफ़ार ख़ान जहिड़े शख़्स खे हिकु मामूली ओठे जहिड़े शख़्स गोॾनि भर झुकाए छॾियो असां बि ॻोल्हा कयूं था रईस वॾो पाण निकिरी ॻोल्हा थो करे पर ओठे अहिड़ो पको कमु कयो आहे जो छोरीअ जी ख़बर ई कोन थी पवे ख़ुदनि जेकॾहिं छोरी हथ न आई त अधो वॾो पंहिंजो होश विञाए वेहंदो किथे पंहिंजो नुक़सान न करे विझे तव्हां बि त इहो ई चाहियो पिया न कमाल बाबा ख़ुदनि मुंहिंजे चाहिण खे छॾ हींअर असांजे ख़ानदान जी इज़त दाव ते लॻल आहे ऐं असांखे इहा कोशिश करणी पवंदी अल्लाह ख़ैर करे ॿई छोकिरा कावड़ मां घरां निकिता आहिनि कनि न को नुक़सान अल्लाह उन्हनि खे ख़ैर कंदो बाक़ी जेकॾहिं हिननि खे को मिली वियो न त उन्हनि खे असली ॾींदई टांटा अम्मा तूं परेशान न थी मुंहिंजा भाइर शींहं अथई शींहं उन्हनि जो भला हू गिदड़ छा बिगाड़ींदा इहो त आहे अम्मा पर जेकॾहिं न हू जज़्बात में अची न ओठे या उन जेके भाउ खे मारे विझनि हा पोइ ॿुधाए हू कानून खां बची सघंदा एॾा वियल न आहिनि जो कंहिंजो खून कंदा बाक़ी ॾंड हणी उनजा उज़वा सुॼाए छॾींदा जेसी ताईं हाणे मीरा जो डस पतो कोन पुछंदा न माट करे कोन वेंदा अम्मा अॻियां बि ॾाइण आहिनि ॾाइण के मामूली न आहिनि ओठो चई बस कर ओठे खे रत जा ॻोढ़ार वारे चुका आहिनि इहा सिर्फ़ु उन्हनि जी ॿाराणी रांदि हुई थोरो सोच जेकॾहिं कावड़ में अची को कदम खणनि त ओठे जो छा असर कंदा बाबा इन ओठे के न बुझ बुझ करे छॾींदा मां पंहिंजे भाइरनि खे सुञाणा थी मां चवां थी ख़ैर थिए ऐं तव्हां था चओ छेड़ो थिए अम्मा असां बि चऊं था त ख़ैर थिए पर ओठे वारनि न्याणी जे मथां ज़ुल्म कयो आहे ऐं के मज़लूम न्याणी जे ख़ातिर मुंहिंजा भाइर विढ़ंदे विढ़ंदे मरी पिया न त उन न्याणीअ ते मूं पंहिंजा भाइर घोरिया ख़ैर घुर अम्मा
अलाह साईं मुंहिंजनि ॿिन्ही बचनि खे वॾी हयाती ॾींदो। जेकॾहिं इन्हनि खे कुझु थी पियो त छा मां जी सघंदसि? अलाह उन्हनि खे ख़ैर कंदो, तूं घणो परेशान न थी। साईं तव्हां अची वियो? हाँ रुखसार बेगम अचीस वे। ॿियो भला छोकिरीअ जी का ख़बरचार? छोकरी घणा ॾींहं लिकी कान सघंदी। ॿियो त ओठे वारा एतिरा ठाहूका कोन्हनि जो छोकिरीअ खे मुंहिंजी पहुच खां परे कढी वञनि। मानी खाईंदव या चांहि पीअंदव? फ़िलहाल त को बि मूड कोन्हे, न चांहि पीअण जो न मानी खाइण जो। भला थोड़ी घणी खुड़क पई या को आसरो ई नाहे? सॼी संगत खे चई आयो आहियां, चो तरफ़ माण्हू खिंडड़ी विया आहिनि। ॾींहं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी त छोकिरी कंहिं वटि आहे, किथे आहे, कंहिं लिकाई आहे। मालिक साईं भलाई कंदो, छोकिरी जी सणाई थी वेंदी। अदा हिन जो छा सोचियो अथई? छा करिणो आहे हिन जो? पहिरियां त तो वरी माई खे ॻोल्हे हथ कयूं, ॾिसूं त आख़िर आहे किथे। ही करे वेंदी? ही त घर में मौजूदु आहे, ही भॼी कोन वेंदी। अदा माइन जो को बि एतबार न कंदो कर। हीअ बि घुतणी निकिरी वञे त पोइ छा कंदासीं? मां त चवां थो त खण बंदूक, ला हिन लुड़ खे त मथो थधो थिए। तुंहिंजो त मथो कॾहिं बि न ठरंदो, पोइ भले अधो मूंखे मारे या खॾ खणी घर में पूरे। अदा ॾिसे थो न, मौत जे वात में वेठल आहे, पोइ बि हिन छोरीअ जो ट्रिको हले थो। लुकमान तूं हेॾे ध्यानु ई न ॾे। जेको हाणे ज़रूरी कमु आहे न, पहिरियां तूं उहो कर। अदा राति ख़ैर सां कुर्बान वापसि अचे त मां निकिरी थो वञा। गफ़ार ख़ान असां सां उहा मल करे वियो आहे जंहिंखे तूं नथो सुञाणी। लुकमान सिर्फ़ कुर्बान वापसि अचे, पोइ जेकी गफ़ार ख़ान सां मल कंदसि ज़िंदगी भर यादि रखंदो, छो त मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेकटी न करे। ये दा दे आला वाला भला कार्रवाई शुरू कई थी या साही पड़ी हमरा आगे। अदा मूं चयो त सन्यू सन्यू लठूं ठाहे रखा, जीअं शुरुआत हिनके सनड़ी सनड़ी मार दी। तो पोइ देर छा जी, कार्रवाई शुरू कर। हाँ अचे अड़े अदावा, अड़े हेड़न गदहन के ई चापू कसर कंदा छा? इन लाइक वॾियूं लठूं ठाहिया, डंडा ठाहिया। ओदा चाबुक जो धक बेड़ो तई जण विचू डंगाणी वयो आ बा। तव्हां ॿिन्ही खे जेका मूंसां करणी आहे करे वठो, पर इहो यादि रखिजो हिकु धक जे बदिरां 10 धक हणंदोसांव। ओदा रपन हा बोला कया अला तोर अला तो अल्लाह। तव्हांखे बि को ॾस पतो न पियो, मूंखे बि किथां का खुणक न मिली। आख़िर ओठे वारनि छोकिरीअ खे लिकायो किथे आहे? जिते जिते ॾस मिलियो उतां थी आयासीं। ओठे जी संगत खां पुछोसीं, ओठे जी संगत त साख खणण लाइ तयारु आहे। ऐं उहे चवनि था त असां वटां जेकॾहिं छोकिरी निकिती त असां संग चटी भरे ॾींदासीं। अदा साईं, खणी जो ओठे खिलाफ़ असां वटि को बि सबूत कोन्हे, पर मूंखे पूरी पक्का इहा छोरी ओठे गुम कई आहे। कमाल खान, तूं एतिरो यकीन सां कीअं थो चई सघी? थी सघे थो त का टी धुर ओठे ऐं मुंहिंजी दुश्मनीअ मां फ़ाइदो वठण थी चाहे। बाबा साईं टी धुर कहिड़ी थी सघे थी? किथे तव्हांजो इशारो रबन वारनि ॾांहुं त न आहे? जेकॾहिं ईअं आहे त पोइ थी सघे थो टी धुर उहा ई हुजे, पर इहो मूंखे नथो लॻे त अहिड़ी छछोरी हरकत इहे चरिया कंदा। अदा साईं, तव्हांखे हुननि मथां एतिरो यकीन छो आहे? खणी जो हू बेवकूफ़ आहिनि, पर एतिरा बेग़ैरत न आहिनि जो वञी कंहिंजे नंगनि में हथ विझनि। खणी जो मीरा रबन जी मंग हुई ऐं रबन हुनखे चाहींदो बि हुयो, पोइ बि ओठो चालू विड़ी
मीरा खे पंहिंजे भाउ लुकमान सां परणाए छॾियो। जॾहिं रबन वारा अस्पताल मां आया न, तॾहिं बि वीचारनि को सख़्तु कदम कोन खयो ऐं माठ करे वेही रहिया। सभु कुझु लिखे ते छॾे ॾिनो ऐं मूं त इहो सम्झो त वॾी बाहि ॿारींदा, पर वीचारनि कयो त कुझु बि कोन। बाबा साईं कंहिं मथां बि अखियूं पूरे ईअं अंधो एतमाद न कयो। सही तो चई कमदार, कंहिं ते बि अंधो एतमाद करणु न घुरिजे, छो त ॾोही मुंहिंजे बगल में बि थी सघे थो। अदा साईं, जेके बि तव्हांजी नज़र में ॾोही आहे उन्हनि जे मथां हाणे नज़र रखणी पवंदी। ये तमामु जल्द उन ॾोही खे पकड़े सघूं। वाह कमाल खान वाह, मूं त सोरा न सही तो चई। मूं तोखे चयो न त कोई तुंहिंजे वार जो बि नालो नथो वठी सघे। शाबाश शाबाश, हाणे मूंखे जल्दी ॿुधाए, आख़िर उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिते अचण खां तूं डिॼी थो? छा तोखे कंहिं घटि वधि ॻाल्हायो आहे या कंहिं छिड़बू ॾिनियूं आहिनि? ॿुधाए न। न जीजा, कंहिं बि छिड़बू न आहिनि ॾिनियूं। इहा ई त ॻाल्हि सम्झ में नथी अचे न, त पोइ हिते अचण खां तूं डिॼी छो थो? जीजा, मां इन करे डिॼां थो त छोटू वञ, मुंहिंजे लाइ चांहि जो कोप तयारु करे आ। छोकिरो ॾाढो परेशान आहे। परेशान आहे? कहिड़ी ॻाल्हि जे करे परेशान आहे? इहो त मूं पुछण जी कोशिशि कई, पर मूंसां का ॻाल्हि ई नथो करे। छानी तूं पुछीसि, मन तोखे कुझु ॿुधाए विझे। मां पुछण जी कोशिशि कंदसि, पर अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। छोरो निभागो थी वियो आहे, हाणे हुनखो कमु नथो पुॼे ऐं पीउ पादर आणी करे हेॾे रवानो थो करेसि। वापसि वञे थो त पीउ जा पादर, हिते रहे थो त कम जो ज़ोर। इहा ई ॻाल्हि आहे, ॿी काई बि ॻाल्हि नाहे। छोकिरो कॾहिं बि अॻ में एॾो ख़ौफ़ज़दा नाहे थियो जो खणी चइजे त कमचोर आहे, पर ईअं बि नाहे। इहा ॻाल्हि त मां ज़रूरु पुछंदीमांसि, ख़बर त पवे त आख़िर हुन अहिड़ो छा ॾिठो आहे या ॿुधो आहे जो एॾो हिकदमि ख़ौफ़ज़दा थी वियो। बाबा, मां तोखे साफ़ साफ़ ॿुधाए थो छॾियां, जेकॾहिं मुंहिंजी शादी न थी त अधी जो घर आबाद थियण में मां कोन ॾींदुसि। अरे हुते बंदूकूं थियूं हलनि, फायरिंग थी हले, माण्हुनि में वठ आहे, पट आहे, हे वरी मां शादी कंदुमि। बाबा, जेकॾहिं माहौल अहिड़ो आहे न त पोइ अधी जी शादी बि थियण न ॾींजांइ जेसीं ताईं माहौल बहितर थिए। खुदनि घर में हे किथे थो, शादी जी तयारी में ॾींहुं राति रहिस जे पोयां वते थो। जेसीं ताईं रहिस हिन मसइले जो हल न कंदो न त अधो खुदनि बि सुकून सां घर में कोन वेहंदो। ओ बाबा, इहो गंद ख़तम कॾहिं कोन थींदो। सभु था चवनि त ओठे वारा ॾिंगा माण्हू आहिनि। ओ निभागा छोरा छेड़ा बि आहिनि, वञी खॾे में किरनि, पाणे रहिस मुंहुं ॾींदो न, असांजे पेट में कुआ था भॼनि, हल त हलूं। पीरू प्यार जो प्यासो आहे, मिले रुगो उनखे मार थी। जेको तुंहिंजो नसीब, हल। गुलाम, मूंखे त अञा बि ख़ौफ़ थो थिए, किथे राति ओठे वारा हिते न अचनि। हुननि खे जेको कमु करणो हुयो सो करे विया, हाणे त छो ईंदा? मतलब मूंखे अगवा करण लाइ अचनि। तोखे अगवा करे छा कंदा? मां ई तो मां बेज़ार आहियां, हो वरी तो जहिड़ी बला खे पंहिंजी गिचे में छो विझंदा? गुलाम, पहिरियां त तूं मुंहिंजे मथां साहु ॾींदो हुए ऐं हाणे तूं मूंखां बेज़ार थी चुको आहीं। ॾिस लाली, मां अधीअ जे मसइले जे करे ॾाढो परेशान आहियां, वधीक तूं मूंखे परेशान न कर। गुलाम, मां त चवां थी वञी रेस खे चओ त असांजे ओठे जे विच में ठाव कराए छॾे। मीरा आई उन्हनि खे, रुगो हू असांजी पचर छॾनि। लाली, असांजे विच में ठाव एॾो सवलो न आहे। जेसि ताणी हू अधीअ खे वापसि नथा कनि तेसि ताणी ठाव नामुमकिन आहे। छोरीअ जी तलाक वठी घर आणे उनखे कोहंदे छा? तूं छा थी चई त मां अधीअ खे बाहि मुंहुं छो छॾियां? मां त चवां थी मीरा खे पंहिंजे हालत छॾे ॾे। जेकॾहिं मीरा पंहिंजा पेर सुधारिया न त उते सुखी रहंदी। जेकॾहिं मीरा जा इहे पेर रहिया न, पोइ भले तूं हुनजी किथे बि शादी करा, पर हूअ सुखी कॾहिं बि कोन रहंदी ऐं न ई वरी हूअ ख़ुशि रही सघंदी। इन करे चवां थी त ओठे वारनि सां ठाह करा त सुख जो साह खणो, न त गुलाम मूंखे त राति निंड बि कान ईंदी। वरी का निभागीर नहीं, वरी का निभागीर नहीं, असांखे पांची लॻल है, हिन खे वरी सिर अची आहे। चुप जवाको, चुप। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।